असां उते डिसाइड करे पोइ का शइ तय कंदासीं। पर उन्हनि दोस्तनि जज़्बाती अमल जो मुज़ाहिरो करे उते इहा ॻाल्हि कई त असां 21 तारीख़ ते इस्लामाबाद वेंदासीं ऐं असां पंहिंजे तरफ़ां धरणे खे मुलतवी न कयोसीं। उन खां पोइ असां जो सखर में इजलास रखियो वियो। अब्दुल रहीम भारो साहब जन नवाब शाह ऐं ढोल खां प्रोग्राम कयूं अचनि पिया। साईं जन माइक ते ख़िताब करे 22 तारीख़ खे कंटिन्यू करण जो ऐलान कयो ऐं असां उहे 22 तारीख़ ते असांजो जेको एहतजाज आहे उहो एज़ इट बरक़रार आहे ऐं हर हाल में असां पंहिंजो वज़ीर आला हाउस जे ॾाढो पंहिंजे मुतालबनि जी मनता जे लाइ हिन जेको अलायंस आहे असांजो पंहिंजो आल सिंध मुलाज़िम इताद अलायंस, उनजी जेका सरवाणी उनजी जेका चेयरमैनशिप आहे उहा असां सभिनी में सीनियर साईं जेको आहे अब्दुल रहीम भारो साहब आहे, असां सभु मुतफ़िक़ थिया आहियूं ऐं अब्दुल रहीम भारे साहब ते ऐं उहो असांजो धरणो जेको आहे सो हर हाल में उते वज़ीर आला हाउस जे आॾो जेको आहे सो मुतालबनि जी मनता जे लाइ जारी सारी आहे ऐं रहंदो। बाक़ी ग़लति अफ़वाह ॻाल्हियूं उथारियूं वयूं त साईं अब्दुल रहीम भारो साहब हिन पंहिंजो आल सिंध मुलाज़िम इताद खे छॾे चुको आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। साईं अब्दुल रहीम भारो साहब अॼु बि असां सां गॾु तव्हां सां लाइव मौजूदु आहे, पाण बि साईं ख़िताब कंदो। साईं बख़्श अली जेके असां सां ॻाल्हियूं कयूं उन्हनि ते बि साईं पाण रोशनी विझंदो ऐं पेटी अरब जे साबिक़ सदर गुलाम रसूल महर साहब पंहिंजी आईडी ते साईं जो फोटो रखी हलायो, उन ते बि साईं पाण रोशनी विझंदो। असां वटि ॿिया सभु दोस्त जेके आहियूं कुल मेंबर आहियूं, मां सभिनी जो अदना वर्कर आहे, सभिनी जो ख़ादिम आहे, सभिनी जो नियाज़बंद आहे। असां वटि चेयरमैन जेको आहे उहो साईं अब्दुल रहीम भारो साहब आहे ऐं ॿियूं जेके तंज़ीम आहियूं उहे सभु असां मेंबर आहियूं। हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहब, पेटे अलफ़, अली मर्दान शेख साहब, आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट, मक़सूद अहमद मयसर साहब, सदर गस्टा सिंध मोहतरम अब्दुल रहमान शर साहब, हेल्थ डिपार्टमेंट सिंध जो चेयरमैन आहे मोहतरम असदुल्लाह दुरानी साहब, आपका पाकिस्तान जो साईं चेयरमैन आहे। शमरुद्दीन सोहू साहब जंहिं बि कल्ह ऐलान कयो उहो मेरान टीचर्स एसोसिएशन जो सदर आहे। आबिद हुसैन चांडियो साहब आपका पाकिस्तान जो अॻुवाण आहे। मीरल खान बुरुंडी साहब आपका पाकिस्तान जो अॻुवाण आहे। फराज़ अहमद साकी साहब लोअर स्टाफ सिंध जो जेको आहे सो सदर आहे ऐं डॉक्टर मोहम्मद खान शर साहब डॉक्टर फोरम सिंध जो अॻुवाण आहे। एजाज अहमद सारियो साहब वोकेशनल एसोसिएशन जो अॻुवाण आहे। साईं इमरान खान जूणे जो मरकज़ी चेयरमैन आहे असांजी तंज़ीम में पेटे अलव में STC जे नाले सां नौजवाननि जो हिकिड़ो भरपूर नमूने सां उनखे पंहिंजो शरीक थियण जी अपील थो कयां, गुज़ारिश थो कयां त सभु विशा सभु फ़र्क़ु विसारे उन्हनि खे 22 तारीख़ ते हर हाल में कराची में गॾु थी इताद जो सबूत ॾियनि। असां कंहिं बि दोस्तनि जा मुखालिफ़ न आहियूं, जेके बि जेको आहे सो उहो जोड़े छॾियो आहे, सरकार खे मोकिले बि छॾियो आहे, उहो बि असां हर हाल में वठंदासीं ऐं असां पंहिंजो ग्रुप इंश्योरेंस जो मुतालबो रखियो आहे, उहो बि असां हर हाल में सरकार खां वठंदासीं। असां वटि इहो बि मुतालबो आहे त लोअर स्टाफ जेको आहे उनखे सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे। पैरामेडिकल जा जेके पंहिंजो लोअर स्टाफ आहे ऐं पैरामेडिकल जा जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि खे जेको आहे सो इहो पंहिंजो सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे। सिंध जे प्राइमरी उस्तादनि जो फौरी तौर ते सर्विस स्ट्रक्चर जारी करण जी नोटिफिकेशन जारी कई वञे ऐं 2001 खां 2018 ताईं जेके नौजवान उस्ताद टेस्ट ज़रिए पास थिया आहिनि उनखे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे। ॿियो त बेनज़ीर इनकम सपोर्ट जा प्रोग्राम जा पैसा सिंध जे माण्हुनि खे मिलनि था पिया, उहो सुठो सवड़ आहे। पर पहिरें खां 16 ग्रेड ताईं जेके बि मुलाज़िम आहिनि उहे लेबर में शुमार था थियनि। उन्हनि जे घरनि में जेकॾहिं कंहिंखे का पेमेंट मिली आहे त उन वारो जेको वापसी वारो अमल कयो थो वञे उन वापसी वारे अमल खे फिल फोर उनखे रोकियो वञे। असांजा गिरेवा जा दोस्त साईं पंहिंजो सोहू साहब असांजो गस्टा जो गुलाम मुस्तफा सोहू साहब गस्टा सिंध जो अॻ में सदर रहियो आहे, उहो बि असां सां हिन में मेंबर आहे। ऐं जेको आहे सो ॿियो असांजो मंठार जतोई साहब उहो बि असांजे हिन गिरेवा जो आहे, उहो बि असांजो मेंबर आहे। सभिनी मुलाज़िमनि खे उहो रिटायर हुजे हाज़िर सरस हुजे उनखे पुरज़ोर अपील थी कजे त उहे 12 तारीख़ ते हर हाल में उते पहुची इताद जो सबूत ॾियनि।
जेकॾहिं सरकार साॻी रवायत बरक़रार कई, असांजे मथां आंसू गैस, लाठी चार्ज ऐं पाणीअ जो इस्तेमालु कयो, त सिंध जा सभु मुलाज़िम इंशा अल्लाह ताला भारे साहब, हाजी शफ़ी मोहम्मद सठे साहब ऐं सभिनी दोस्त जेके आया आहियूं, सभिनी जी अॻुवाणीअ में असां हर रुकावट जो मोड़ टोड़ जवाबु ॾेई करे असां वज़ीर आला हाउस जे आॾो हर हाल में एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। मां हाणे अब्दुल भारे साहब खे गुज़ारिश कंदुसि त इन्हनि सभिनी शयुनि ते रोशनी विझे। बिस्मिल्लाह रहमान। हो गया बात? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मियां अब्दुल रहीम भारो, सदर आल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन सिंध, सदर मेहरान लेबर फेडरेशन पाकिस्तान। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको इतिहाद ठहियो आहे सिंध जे मुलाज़िमनि जो, साईं सिकंदर अली जतोई साहब हाणे पढ़ी ॿुधायो तव्हांखे, इहो असांजो मज़बूत इतिहाद आहे। ऐं ॿिया जेके बि मुलाज़िम सिंध जा गैरतमंद मुलाज़िम आहिनि, उन यूनियन्स आहिनि, फेडरेशनूं आहिनि, उन्हनि सभिनीनि खे अपील आहे, अचो असांजे इतिहाद में गॾिजी 22 तारीख़ शाना बशाना असां सां गॾिजी पर कराची प्रेस क्लब तारीख़ी धरणो हणी सिंध जे मुलाज़िमनि जा जो जंग विढ़ूं केस, इन जा जेके केस आहिनि जंहिंमें सभ खां टॉप प्रायोरिटी ते आहे मुलाज़िमनि खे पघारूं 50% वधायूं वञनि, पेंशन वधाई वञे, ग्रेटुइटी जेकॾहिं उनखे ॾिना वञनि। जन इदारनि में टाइम स्केल न मिलियो आहे, असांखे मिलियो आहे इरिगेशन में। जन इदारनि में टाइम स्केल न मिलियो आहे, उन सभिनी खे टाइम स्केल ॾिनो वञे। फौती कोटा जा प्रोसेस में जेके केस आहिनि उहे सभु उकलाया वञनि। ऐं हाणे जेको गॾो टेड़ो थियनि मथां बेनज़ीर इंस्टेंट सपोर्ट जे प्रोग्राम में मिस्कीन औरतुनि खे पैसा ई पाण ॾिना आहिनि ज़ालिमनि, हिकु ई दम हाणे गॾो टेड़ो हलायो अथनि त बाबा इहे पैसा वापसि कयो। हाणे हिकु ई जादो ग़रीब किथां वापसि कनि? असां इहो बि गुज़ारिश डिमांड में जतोई साहब शामिलु कयो आहे त सरकार खां मुतालबो इहो आहे त सरकार ॾिना हा इहे पैसा, पंहिंजी ख़ुशी सां ॾिना, इहे हाणे हिन खां वसूल न कया वञनि। कोशिशि इहा कबी इनशा अल्लाह। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी त उनखे पोइ ॾिठो वेंदो आसान किस्त त हुजे, पर न कोशिशि असांजी फुल हुजे त माफ़ कंदा। दोस्तो, असांजो जेके बि मुतालबा साईं ॿुधाया आहिनि, हेल्थ कार्ड आहे सभिनी मुलाज़िमनि खे ॾिनो वञे, ग्रुप इंश्योरेंस सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो ॾिनो आहे। ज़ुल्म ॾिसो, मुंहिंजे सिंध जा मुलाज़िमनि होशियार कोन था थियनि, सुजाग कोन था थियनि। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त सिंध जे मुलाज़िमनि खे जेके रिटायर थिया आहिनि ग्रुप इंश्योरेंस ॾियो। हाणे ग्रुप इंश्योरेंस सभ जो हक़ आहे। जेके रिटायर थी विया आहिनि उहे वीचारा वेठा आहिनि, जद वाधाईंदा सरकार ॾे, सरकार खे लिहाज़ कोन थो थिए। ग्रुप इंश्योरेंस बाबा सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां मथे बि बाला कोर्ट ई कोन्हे, उन फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे जो 3 सूबा उन ते अमल कनि था, हे नथा कनि। इन लाइ ग्रुप इंश्योरेंस समेत सभु मुतालबा मंझराईंदासूं। 22 तारीख़ कराची मां पंहिंजे इरिगेशन डिपार्टमेंट जो कश्मीर खां केटी बंदर ताईं जेके दोस्त आहिनि उन्हनि खे चवां थो त हाणे सां महिनत कयो, अॻे बि महिनत कंदा पिया, हाणे तेज़ी सां महिनत कयो। छो त जेको बख्शली चाचर साहब खे असां मोकिलियो होसीं, मां ई मोकिलियो उन्हनि सां ॻाल्हियूं करण लाइ, त शाम जो बख्शली साहब उन्हनि खे फ़ोन कई त अचो साईं, जतोई साहब, भारो साहब, सारा दोस्त वेठा आहिनि हिते, अचो हिननि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कयूं। पोइ हू दोस्त उन में न आया। जंहिंमें मां सफ़र में हुउमि, मां उते आयुमि, मूंखे मिलियो पंहिंजो मार साहब बख्शली साहब जी जाइ ते। मां उनखे ॿुधायो त तव्हांजे इंतज़ार में सारा दोस्त विहारियासीं, तव्हां तमामु देरि आया। पोइ बहरहाल उनजी मूंखे ॻाल्हि मज़ो न आयो। जेको चइनि थो सघे बसि तव्हां सां मिलियासीं, बख्शली सां मिलियासीं। न बाबा, दोस्त सभई तव्हांजे इंतज़ार में वेठा, सभु इज़त वारा दोस्त आहिनि। असांजी हिन अलायंस में महिनतूं आहिनि त सिकंदर जतोई जूं आहिनि, त हू सॼो ॾींहुं सखर में त दोस्तनि खे सभिनीनि खे असां अपील कयासीं बाबा तव्हां त सो महिरबानी कयो, त हू दोस्त पाण ॾे अचनि था पिया, तव्हां कोन आहियो। पोइ मां फोटू शायदि कढिया हूंदा आहिनि, असां हलिया वियासीं गॾु। पोइ मां ज़बान मां कोन थी हाणे ॻाल्हायूं था पिया, अहिड़ो कुझु कोन ॻाल्हायोसीं। दोस्त जेको सम्झनि, जेको लिखनि पोइ फोटू ते। बहरहाल हाणे अल्हम्दुलिल्लाह असांजो
22 तारीख़ वारो इजलास पंहिंजो धरणो कराची जो आहे। मां काल बि गॾु हुयुसि, हींअर बि गॾु आहियां। अफ़वाहनि ते ग़लति न हलायूं वयूं न वयूं आहिनि। चाचर साहब बख़्शीली चाचर साहब असांजे एतमाद खे छो न रसाए, छो त बख़्शीली चाचर साहब खे असां इहो चयो इन्हनि दोस्तनि खे सखर घुरा सभिनीनि जे साम्हूं अचनि, भारो साहब सभिनीनि जे साम्हूं अचनि, बहितर इहा सभिनी जे साम्हूं अचनि हा। पर 22 तारीख़ लाइ सभिनीनि ग़ैरतमंद मुलाज़िमनि खे चवां थो सारा 100% कराची पहुचो। सभिनीनि जे मुतालबनि लाइ आहियूं, उते धरणो हणंदासीं। धरणो तारीख़ी हूंदो। अलाह सिंह जी मदद तव्हां सां गॾु हूंदी। महिरबानी महिरबानी महिरबानी। इहो लाइव हिकिड़ो मिनट, हे जेको आहे